प्यादल खां आदि द्वारन वजीरन खे मारा छॾियो आहे। दौलत सां तूं संगे मर मर जी कबल ख़रीद करे सघे थो, पर गुनाहनि जो छुटकारो न। मां भी विसारे वेंदुसि, तूं मुंहिंजो को भाउ आहीं। मुंहिंजी अखियुनि ते पटी चढ़ियल आहे। भला खां मां तोखे ज़रूरु बचाईंदुसि, ज़रूरु। हिन वर्कशॉप जी क़ीमत हिकिड़ी गोली 35 रुपए जी आहे। पुत्र मुखे मुझे खानदान एतिरो त सतायो, एतिरा त हुन मुखे लंभ ॾिना जंहिंजो को काथो लॻाए नथो सघिजे। ही उहो दास्तान आहे जेको मां तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां। ही उहो दास्तान आहे जेको काफ़ी सालन खां मुंहिंजे सीने में दफ़न आहे। ही उहो दास्तान आहे, ही उहो दास्तान आहे जेको हिकु वॾे बंगले खां शुरू थियो ऐं हिकु ग़रीब जे घर ते अची ख़तम थियो। अॼु उहो दास्तान मां तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां। अचो पुत्र, ये घर तुझी मां जी अकेली जायदाद, मुझे प्यार जो पहिरियों ही आखिरी ताजमहल आहे। पुत्र, जॾहिं मां तुझे मां सां शादी कई त मुंहिंजे भाइरनि खे उहा ॻाल्हि पसंदि न कई। उन करे तुझी मां खे हुननि वॾा सूर ॾिना, सदमा ॾिनऊं। उहा ॻाल्हि मूंखे न वणी। मां बि उन बंगले खे, मिल्कियत खे ठोकरूं हणी ठुकराई हिन घर में अची रहियुसि। लेकिन तुझी मां खे वो सदमो बर्दाश्त न थियो। वो बेचारी सदमो न संदे तोखे जन्म ॾेई हिन फानी दुनिया मां लाॾाणो करे वई। पुत्र, तुझी मां मरंदे
मूंखे वसियत करे वई तो ॿी शादी करे छॾजांइ। मां पंहिंजी दिलि ते पत्थर रखी मां ॿी शादी कई जंहिंमां तूं आहीं। पर मुंहिंजे खानदान वारनि मूंसां हिकु शर्त रखियो। उहो शर्त रखियो त जेकर हिन बंगले में रहणु चाहीं त हिकु नौकर जी हैसियत सां रहिजांइ। मूं उहो शर्त क़बूल कयो। वो शर्त छा हो? पर मूं पंहिंजे दिल ते पत्थर रखियो जंहिंमां ई मूंखे 4 सालनि खां पोइ 2 बचड़ा पैदा थिया। ऐं उन्हनि ज़ालिमनि उन्हे खे बि ज़हर ॾेई मारे छॾियो। वीचारीअ खे बि ज़हर ॾेई मारे छॾियो। सदमा ॾेई बेवसूस ऐं पोइ छा थियो? बाबा भाभी शादी छो था न पुट न, मां भी शादी को न कंदुसि। भी शादी क्यों ना बाबा? ठीक आहे पुट, जेकॾहिं तव्हांजी मर्ज़ी आहे त पोइ मां ॿी शादी ज़रूरु कंदुसि। खबरदार शौकत, ये ॿीहर शादी जो लफ़्ज़ वात मां कढियो अथई तुंहिंजो ख़ैरु न आहे। तोखे मां घणेई सम्झायो, तूं बाज़ न आहे। हलो मुंहिंजे बंगले मां, ॿीहर हिते अचण जी कोशिश बि न कजां। शहबाज खान, मुंहिंजा भाउ, मां तोखे हथ थो ॿधां, एलाज़ थो कयां त मूं ते रहम कर, मुंहिंजे बचड़नि ते रहम कर। बस शौकत खान, मां घणे ॿुधण जो आदी न आहियां। मां तोखे हिन बंगले में रहण जो आख़िरी मौक़ो ॾिनो। तूं पंहिंजी हरकतुनि खां बाज़ न आहे। जेकॾहिं पंहिंजे ॿारनि जो ख़ैरु घुरी थो न त मुंहिंजे बंगले मां हलियो वञ। It is my last warning. ठीक आहे, मां वञां थो। अचो पुट, अचो। उन खां पोइ अची हिन घर में रहियसि। बाबा साईं, मूंखे इजाज़त ॾियो त मां चाचा शहबाज खान जो क़त्ल करे ॾियां। न पुट न, जेको रस्तो मां नाहे अपनायो त तूं कीअं हो रस्तो वठंदे? जेकॾहिं बदिलो वठणो आहे त हिक ॿिए सां प्यारु करणो आहे, हिक ॿिए सां मुहबत करणी आहे। बस इहो ई रस्तो वठणो आहे। जेकॾहिं तोसां नंढो ॻाल्हाए न, चुप करे न जाए, ऐं जेकॾहिं हथ खणे त सिर झुकाए छॾजांइ, सिर झुकाए छॾजांइ। तूं भुॻण सां अहिड़ो सुलूक कजाए, भले ही दुनिया वञी वञे। भाव न समझी, दोस्त समझी सीने सां लॻाइजांसि। ये जिंदगी सुखनि सां
गुजरी वेंदी आहे त मुंहिंजी गाॾी तयार आहे साईं गाॾी तयार न आहे मूंखे उहा हर क़ीमत में गाॾी घुर्जे तुंहिंजी हिन वर्कशॉप जी क़ीमत खां मुंहिंजी बैग में पैसा घणा आहिनि साईं थोरो तव्हां इंतज़ारु कयो गाॾी तयार थी वेंदी मुंहिंजो वक़्तु हिन गाॾी खां घणो क़ीमती आहे थोरी देरि बकवास करियां बैग चोरी कयां असां बाबा ये मां पैसा खणी दादा ही किथां खणी आयो चोरी करे आयो आहियां चोरी करे आया आहीं तूं इहो वॾो ग़लति कमु कयो आहे हिते केरु नथो चोरी करे आदा तूं चोरी छो कई साईं बैग गुम है छा बैग गुम आहे ओ माय गॉड मुंहिंजा त हुन में किरण रुपए जा नोट हुया साईं ही तव्हांजा पैसा हल घणे वठो ही तो वटि पैसा कीअं पहुता साईं तव्हांजी जेका वर्क के शॉप में गाॾी बीठी हुई उन मां मुंहिंजे भाउ पैसा चुराया हू बेवकूफ़ आहे रातो ई राति मज़दूर मां मालिक थियणु चाहे थो हा मालिक बनाईंदुसि जंहिं वर्कशॉप में हू कमु कंदो आहे अॼु ई ख़रीद करे हुनजे नाले कयां थो हुनखे वॾी चोरी रोकण लाइ इहो ई वाहिद रस्तो आहे बाक़ी तोखे 15 साल खां पोइ इनाम ॾिनो वेंदो ही वठि मुंडी असांजी ख़ानदानी मुंडी आहे हिन मुंडी खे संभाले रखजांइ अगर तुझी समझ आए सोच जो साथ दे जवान थी मुझी धीअ के पाराईंजांइ बस हाणे तूं वञ मां पाणे पैसा खणी वर्कशॉप ख़रीद कयां वालेकुम सलाम आ जा वेंदर बरगवर तव्हांजे हुकुम सां सर गाॾियुनि जा रंग ऐं इंजण जा नंबर बदिला छॾिया अथसीं साबित दुनिया में बस ज़बानूं अहिड़ियूं आहिनि जेको हर शख्स सम्झी वेंदो आहे हिकु ज़बान आहे पैसे जी ऐं ॿी ज़बान ऐं ॿी ज़बान आहे पादर जी सर इहो उहो ई सेठ आहे जेको कावड़ में इहा गाॾी हिते छॾे वियो हो गाॾी छॾे वियो हुउमि हाणे वर्कशॉप ख़रीद करण आयो आहियां ओ त असां वांगुरु तव्हां में बि वारदातूं करण जे लाइ गाॾियुनि जा रंग ऐं इंजन जा चेचिस नंबर बदिलाइण जी आदत पइजी वई आहे मां त हिकिड़े नंढे छोकिरे जो ख़्वाबु पूरो करण आयो आहियां सेठ अगरि हीअ वर्कशॉप तुंहिंजी आहे त हिन जो दाम ॿुधाए छो त हीअ वर्कशॉप हर क़ीमत ते ख़रीद करे आहिनि अकबर जे नाले कंदुसि हिन वर्कशॉप जी क़ीमत हिकिड़ी गोली 35 रुपए जी आहे हैरान थियण जी का बि ॻाल्हि न आहे सेठ जावेद ही वठ हणेस गोली
शाबाश जावेद शाबाश। और एक गाल ज़हन में रखो, ही कत्ल तो ना ही कयो, बल्कि हिन कत्ल जी FIR नाबालिग अकबर जे नाले लिखाए चर्चा, जो मजदूर मां वर्कशॉप जो मालिक बन जो ख्वाब थोड़ी से चिकना चूर थी वेंदसि ख्वाब। वर्षा मालिक मां, कुर्सी जो मालिक तू हूंदे। तमाम अकबर कह रहा है, माया अकबर। इन्हें के गिरफ्तार कयो। साईं हिन जो गुनाह कहिड़ो आहे? इन वर्कशॉप में हिकु बैग चोरी कयो आहे ऐं सेठ जो भी कत्ल भी कयो अथई। यो कूड़ आहे साहब। साहब इहो कूड़ आहे। ही फैसलो अदालत कंदी, वठी हलो थोड़े हिनखे। पहिरियां अकबर जी सुञाणप त कयो न साहब। अकबर त मां आहियां। अकबर जो मतिलबु ई वॾो आहे। ही मूंखे बचाइण लाइ कूड़ ॻाल्हाए आहे। नखा पीउ जो कसम ॾेई पुछ अकबर केरु आहे। तूं पंहिंजे पीउ जो कसम खण, सेठ जो कत्ल तूं कयो आहे। इहो कत्ल मां न कयो अदा। पोइ ॾिसो छा था, वठी हलो मूंखे। पोइ हिनखे वठी हलो रे। वठो वठो हिनखे वठ। हाय अल्लाह, पखी त ॾाढो प्यारो आहे। वञी कयांसि तो कीड़ो कीड़ो, मन प्यार जी पिंजरे में फांसी पई। हा पोइ तण मुदाए ते ईद थी वेंदी। अॼु त ठहको मुर्गो मिलियो। लॻे थो त का वकील आहे या का डॉक्टर हूंदो, न त तबेदार त हूंदो ई हूंदो। हक़ सां हिन वटि वॾो माल हूंदो, तकिड़ो थी रिश्वतखोर, अचनि था चोर। Walaikum salam, welcome. How are you? Where are going to you, my dear friend? साहब, ये केड़ी गिट में था ॻाल्हायो? मां आहियां सफ़ा सादी छोकिरी। मूंसां त पंहिंजी सादी सिंधी ॻाल्हाए न यार। यार चए, वाह वाह यार चए, हो जमालो। या वरी बुण कीअं थो करी? सोना साईं, साफ़ ॿुधाए त छा ॻाल्हाए? मुंहिंजो मतिलबु वाह जे लॻी थी। नूर भट्टारे जो कसम असलो गजब थी लगी। हाँ, अच्छा तो तुम सां प्यार करण तो चाहीं? मुंहिंजा हिकिड़ो प्यार जा, मां त 1000 प्यार कंदुसि तोसां, रुगो तूं हुक्म त कर। हाँ हाँ कंदी साईं, पर मुंहिंजो हिकु शर्त आ। मुंहिंजा जाने तूं शर्त ॿुधाईंदियूं। तूं शर्त ॿुधाईंदियूं आहिनि, तुंहिंजे हर शर्त ते मुंहिंजी हा आहे। हा हाँ शर्त ॿुधायां थी। जल्दी ॿुधाए मुंहिंजा जानी, हाणे मूंखां सब्र अदो टके जो बि नथो थिए। अखियूं बंदि कर ऐं पूरा 10 मिंट अखियूं न खोलजां। 10 मिंट त छा, पर चवई त पूरी ज़िंदगी मां अखियूं ई न खोलियां। हाणे खोलियां, 2 कलाक त थी विया नी।
वञा अरे अरे मुझे दादा अरे मालिक के तू 100 रुपया ॾिनो वञी करे पापा वठी ईंदा उहे कढी वई यार केतिरा पैसा पिया पूरी करोड़ भी खड़ी वई हाणे पुलिस वारा मूंखे मोचड़ा हणंदा ये कानून है अंधेर है एक कातिल की उम्र कैद एक खूनखार जानी के 7 साल सजा इन कानून के बदलाइणो पवंदो जरियो त न थियो आहे उन कानून खे बदलाइण हलियो आहे तूं जंहिं कानून लाइ तुंहिंजी दिलि में मोहबत हुई बरोबर तुझे इन रीतुनि रस्मुनि वारे कानून असां खां सब कुछ बदलाए छॾियो सब कुछ बदलाए छॾियो मिट खां पंहिंजे माइट जी सुञाण पीउ खां पंहिंजे पुट जी सुञाण ही सब तुझे कानून जूं महिरबानियूं आहिनि जो तूं मां हिक ॿिए खां अखियूं बदलाए बीठा आहियूं न बदलियो त तुंहिंजो कानून न बदलियो ॿियो सब कुछ बदलजी वियो खे इहो सम्झ में नथो अचे जॾहिं बि मुंहिंजे फ़ैसिले जी तारीख़ ईंदी आहे त तूं ईअं ई चरियो थी वेंदो आहे अजीब अजीब तूं ॻाल्हियूं कंदो आहीं महिरबानी करे मुंहिंजे नौकर जी तूं जान छॾाए अख़बारूं उन जे किरदार खे ख़राब थियूं लिखनि माफ़ कजो बाबा साईं सही फ़ैसिलो तॾहिं थींदो आहे जॾहिं तारीख़ पढ़ी वेंदी आहे ही फ़ैसिलो न तव्हांजी अना जो मसइलो आहे तव्हांजे हठ ऐं गुरूर जो मसइलो आहे सुभाणे तुंहिंजो ई खून तुंहिंजे इन फ़ैसिले ख़िलाफ़ बग़ावत कंदो मुक़ाबिलो कंदुसि मां ॾिसां त मुंहिंजे साम्हूं केरु थो मुक़ाबिलो करे असांजे नौकर ते असांजे करे वॾा केस लॻा आहिनि उहा अलॻि ॻाल्हि आहे जे मूं सॼा गवाह गाइब कराए छॾियानी फिक्र न कर बाबा साईं सुभाणे पंहिंजो सिर मथे खणी फ़ैसिलो पर इहो बाबा साईं पंहिंजे ज़हन में विहारे अची जाए त सुभाणे जो फ़ैसिलो अना ऐं ज़मीर जे विच में थींदो हक़ ऐं सच हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे हिन ॻोठ में सो बि ईमानदार वॾेरो दुनिया ईमानदार माण्हुनि सां भरी पई आहे ख़ैर छॾियो हिन ॻाल्हि खे तव्हां पंहिंजी ॻाल्हि ॿुधायो तव्हां कहिड़ी परेशानी आहे दरअसल तव्हां खां हिकिड़ो अर्ज़ु आहे त मुंहिंजो सॼण साईं जेल में आहे ऐं उनखे आज़ादु कराइणो आहे तव्हांजी तारीफ़ मुंहिंजो नालो सोनिया आहे वॾी राह साईं मैडम सोनिया तो वॾी ॻाल्हि आहे पर तव्हां वटि कीअं आई आहे बाबा तव्हांजे सॼण जो नालो छा आहे ऐं मुंहिंजे सॼण साईं जो नालो अकबर आहे जेको बेगुनाह उमिरि कैद जी सज़ा जेल में काटे रहियो आहे तव्हां परेशान न थिए तव्हांजो कमु थी वेंदो तव्हांजे लाइ इज़त आहे बेटा थैंक यू सो मच मैडम दादा पंहिंजो तव्हांजो कमु थी वियो हलो हाणे सफ़ा तौर ते असुल हिन क़ौम खे अञा टाइम लॻंदो केॾो न अन्याय आहे ज़ुल्म आहे डाक आहे कॾहिं इहो मंशूर रीतूं रस्मूं रिवायतूं बदिलिबियूं
बदल भी जरूर। मुझे इन फैसले जे विच में केर भी न ॻाल्हाईंदो। जंहिंखे मूं चवां उहो ई ॻाल्हाए। जेको मुंहिंजे फैसले ते अमल न कंदो उन खे पुलिस घुराए जेल में अंदर कराए छॾंदुसि। हा जमील तव्हां ॻाल्हायो। सरदार साहब ये तो सिकंदर साहब जो चवण आहे त मुंहिंजे वफ़ादार नौकर मथां कूड़ा ऐं अणढोंगी इल्ज़ाम लॻाया विया। मुंहिंजो नौकर शरीफ़ आहे, बल्कि ईअं न आहे। हिन जो नौकर गुंडो, दहशतगर्द, चोर, लोफर आहे। वो गरीबन जे प्लाटन ते कब्ज़ा कंदो आहे कोई हिते गवाह सबूत न केर बि न आहे। मूंखे खुद सिकंदर साहब चयो हुयो त मूं सब गवाह माराए छॾिया आहिनि। जमील तूं छा चवणु चाहे थो, छा थियणु खपे? सरदार साहब हिकिड़ो मां अर्ज़ु कंदुसि त हाणे ॻोठ वारे माण्हुनि खे तव्हां इहो त हू कानून न पढ़नि बल्कि तारीख़ पढ़नि त केर किथां जो आहे, उनजे बैकग्राउंड में छा थियो आहे ऐं हू अमीर कीअं थियो। जीअं सिकंदर साहब आहे, 15 साल ट्रक जो कंडक्टर हुयो। कंडक्टर मां ट्रक जो मालिक कीअं बणियो, हीरोइन, चर्च, साफ़ी ऐं ॿिया केतिरा ई नशा ऐं धंधा कारोबार करे हिन वक़्तु सिकंदर साहब बणियो आहे। बेवकूफ़, तूं पागल थी वियो आहे, पागल। हा सिकंदर साहब मां पागल आहियां। तव्हां मूंखे पागल इन करे चओ था त मां सच ॻाल्हायां थो, हक़ीक़त ॻाल्हायां थो, जेका तव्हां खां बर्दाश्त कोन थी थिए। मूंखे ख़बर आहे सॼी। सरदार साहब हिन जो हू नौकर कीअं ग़रीबनि खे दबाए रोक दबदबो करे उन्हनि खां पंहिंजा कागज़ वठंदो आहे ऐं उन्हनि खे पंहिंजी मिल्कियत खां कीअं बेदख़ल कंदो आहे। इहो हिन जे खॿे हथ जो खेल आहे। तव्हांजे सॼे कारोबार जी मूंखे ख़बर आहे, हिननि खे ख़बर आहे, हिननि खे ख़बर आहे। ख़ामोश आहे तव्हांजे ज़ुल्म खां, तव्हांजे ॾाढ खां। पर मां ख़ामोश न रहंदुसि। मां हक़ सच ॻाल्हाईंदुसि। मूंखे ख़बर आहे त तव्हां पंहिंजे गाॾियुनि जूं नंबर प्लेटूं कीअं बदिलाईंदा आहियो, गाॾियुनि में चढ़ी कीअं वारदातूं कंदा आहियो। तव्हांजी मिल्कियत, अफ़सोस सां चवणो थो पए त तव्हांजी मिल्कियत, पर तव्हांजी न आहे। मूंखे ख़बर आहे त उहा मिल्कियत कंहिंजी आहे। जॾहिं बि हिन जागीर जो, हिन मिल्कियत जो मूंखे हक़दार मिलियो त मां हुनखे सभु कागज़ पेश कंदुसि। सरदार साहब उहे कागज़ मूं वटि मौजूदु आहिनि। वक़्तु अचण ते मां पाणे ज़ाहिर कंदुसि। तूं मुंहिंजो पुटु ई न आहे। सरदार साहब हिकु कैलेंडर कीअं करोड़पति थियो, इहा सभु मूंखे इन करे चवां थो त हिन ॻोठ वारनि खे चयो कानून न पर तारीख़ पढ़ी। मुंहिंजो इहो फ़ैसिलो आहे त सिकंदर जे नौकर खे 25 साल जेल मोकिलियो वेंदो। साईं मूंखे त हाणे
अगर फरिश्तो भी जेल काटे न वो भी अधु बदमाश थी वेंदो आहे। तूं त बेगुनाह आहीं, तूं त पहिरियों शख़्स आहीं जंहिं बेगुनाह जेल काटियो आहे। अॼु तूं ईअं थो वञी, 15 साल अॻु मासूम ॿारु जेल में आयो हो, उहो मासूम अॼु वापसि वञी रहियो आहे। पर तुंहिंजे चेहरे ते कंहिंजे लाइ गुस्सो, कंहिंजे लाइ नफ़रत ऐं कंहिंजे लाइ बाहि नज़र अची रही आहे। इहो पुछी सघां थो त उहो शख़्स केरु आहे? I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough, you wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patented being negative when you should be getting after it. I got facts over tracks, this and that, spitting slow, speaking fast, I can roast, I can gas, think I'm okay at last, but I don't know if that can erase all the past and the pettiness, a reflection of the emptiness, hilarious, you think you're worth my time, you're delirious, mysterious, because you are behind the fake exterior, inferior, you know I'll always be a bit superior, get off of me, this ain't no humble brag, I want you to hear words, you can say them back, I want you to feel free from the chains that last, and to believe in what you got, it was built to last, yeah. Now that I've been moved through hell, I never got anyone's help. I had to do it all myself. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Gonna learn the consequence of being incompetent. Mental health is confidence, dreams and some modestness. I'm not here to save the day, that's for you to take away. I could play a million mind games, but instead of say something not illogical, something that is topical. Rub it on and watch it go. Make yourself unstoppable. Dreams are irresponsible, but they're always possible. If you just believe, you could be so remarkable. Thoughts in my head, a collage and they spread. I'll be great one day, going off of my meds. No, I'm not giving up, no, I'm not giving in. I will make it to the top, taking off in the wind. I gotta make it, I'm saving every day to taste it. I'm patient, but my mind, it can hardly take it. I'm chasing a dream that I've had for several ages. A vacant, modern kingdom for the taking. Now that I've been put through hell, I never got anyone's help. I had to do it all myself. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up.
ॿुधाए मुझे बाबा जो कातिल तू आई तू। मां तुंहिंजे ॿारनि जो वारिस थी सघां थो पर तुंहिंजे वारिस जो कातिल न। अगर ये तव्हांजे खां बदिलो नथा वठी सघो त पोइ भला खणी शादी बि कयोसीं। बकवास बंद कर या पांजी हल गाड़ीअ में वे छड़ा त्यार। साथियो घणा ॾींहं थी विया वॾेरे शाहबाज़ ख़ान सिकंदर ख़ान सां मुलाक़ात न थी आहे। हा सरदार वाक़ई घणो वक़्तु थी वियो आहे। हली उनखे पंहिंजो दुख सुख बि ॿुधायूं। हाणे असां तव्हांखे यादि पिया कयूं। वाह सिकंदर खाना वॾी हयाती थई हाणे ई तोखे यादि पिया कयूं। गुलाम तव्हां यादि कयो असां न पहुचऊं इहो थी बि नथो सघे छो त तव्हां सां असांजी मोहबत बि अहिड़ी आहे। तव्हां हुकुम कयो आहे त तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहे। वरियाम तव्हां अचो या असां अचूं ॻाल्हि मिड़ेई साॻी आहे। हुकुम कयो शाहबाज़ ख़ान छा करणो आहे? गुलाम अकबर जे खानदान खे ख़तम करणो आहे छो त उहे असांजे खानदान जा बराबर जा वारिस आहिनि। न ज़िंदा रहंदा न वारिस कोठबा। अकबर जो असां बचो बचो करे मारींदासीं। सिकंदर खान ये समत अकबर खानदान समेत खत्म थी वियो। मुंहिंजो दिलि ऐं दिमाग़ इहो चई रहियो आहे त तूं पोड़ा उन वक़्त बि मौजूद हुए जॾहिं सेठ अनवर जो क़त्ल थियो। अगरि तूं चाहीं थो न हिकु क़त्ल बि न थिए त मूंखे सच सच ॿुधाए त सेठ अनवर जो क़त्ल केरु आहे छो त मां तोखे क़ातिल सम्झी मारे छॾींदुसि। मां क़त्ल न कयो मां क़त्ल न कयो। मूंखे न मार बाबा मूंखे न मार। मां तोखे सच थो ॿुधायां मूं सेठ शाहबाज़ जे चवण सां सेठ अनवर खे गोली हणी मारे छॾियो। शहबाज़ मुंहिंजो चाचो
ॿियाणे खे भाकुर छो थो पाए? ॿियाणे खे सोन ॾिठो अथई छा? अरे मैडम साहिबा तोखे ख़बर न आहे त मां अलाए किथे पहुतो वञी बड़ा मां हू गाना चवंदो तो हरदम गॾिजी रहूं हरदम गॾिजी रहूं। मैडम मुंहिंजे ख्वाब जो सत्यानाश करे छॾी। कंहिंखे खुटीअ खयो आहे जेका तोसां प्यार कंदी? ॻाल्हि त ॿुध, किथे तूं मुंहिंजा ख्वाब त नथो ॾिसी ने भागा? जेकॾहिं ईअं थी पियो आहे त पोइ मां ख़ुदा खां छा घुरां? छा? मैडम साहिबा मुंहिंजी कहिड़ी औकात जो मां तुंहिंजा ख्वाब ॾिसां, पर हा हिकिड़ी आहे मुंहिंजे शहर में जंहिंसां मां प्यार कंदो आहियां ऐं उनजा मां ख्वाब ॾिसंदो आहियां। अच्छा भला हिकिड़ी ॻाल्हि त ॿुध, कॾहिं ॻोह ऐं नोर जो मेलाप थियो आहे जो तोखे उहा मिलंदी? छा मैडम साहिबा मां नोर आहियां? न न तूं नोर नाही, पर तूं सांड्रो आहीं, सांड्रो। अच्छा मां सांड्रो आहियां? हाँ छा चई? सांड्रो? तूं वरी केरु आहीं? इहो सवाल त 15 साल तो अॻु में कयो हुयो। जेकॾहिं सवाल यादि अथई त पोइ जवाब छो विसारियो थी? मुंहिंजो पहिरियों नालो बेवसी, ॿियो नालो बर्दाश्त और टियों नालो बगावत आहे। बेवसी ख़त्म थी वई और बर्दाश्त मां कंदो न आहियां। बगावत तुंहिंजे साम्हूं बीठी आहे। नालो त तूं सम्झी वियो ते शहबाज खान। ओ किथे तू मुझे वर्कशॉप में सेठ चंदवर जो कातिल अकबर त नहीं? कातिल तो मुझे साम्हूं बीठो आहे। मुंहिंजो असुल तारुफ इहो आहे त मां तुंहिंजे खानदान जे अज़ीम शख्सियत शौकत खान जो पुटु आहियां। अॼु मां पंहिंजे खानदान जो हक़ और हिसो वठण आयो आहियां। ऐं जे जायदाद न ॾियूं त पोइ बस तो ॿुधो न त बेवसी ख़त्म थी वई आहे और बर्दाश्त मां कंदो न आहियां। बिल्कुलु अहिड़ीअ तरह मुंहिंजे दिलि में झटको लॻो हुयो जॾहिं तो मुंहिंजे भाउ मथां क़त्ल जो कूड़ो इल्ज़ाम हणी एफआईआर कराई हुई। वॾे आवाज़ में न ॻाल्हाए। शहबाज खान जे बंगले ते बीठो आहियां। बेवकूफ़ काहे जाजा, मां तोसां अहिड़ो हशर कराईंदुसि, अहिड़ो हशर कराईंदुसि जो जायदाद त छा पर जायदाद जो नालो बि न वठंदे। कन खोले मुझ शहबाज खान, जायदाद जो कब्ज़ो ऐं 75 लख कैश मोहलत सिर्फ 24 कलाक अथई ऐं वर्कशॉप जो कब्ज़ो मोहलत सिर्फ 24 कलाक अथई। 24 कलाक हुर्सा लाटू पर आयो आहे जायदाद जा कागज़ात वठण। बाबा साईं इन जो दिमाग़ ख़राब आहे। अकबर तो ज़ुल्म तो उन वक्त ॾिठो हुयो जॾहिं ज़ुल्म जो मतलब न सम्झंदो हुए। ज़ुल्म जी इंतहा हाणे मां तोखे ॾेखारींदुसि। मां मुंहिंजो भाउ अची वियो, मुंहिंजो जानी अची वियो। ख़ुशि था आहियो न? हा ॾाढा ख़ुशि आहियूं। अदा अकबर तो त मुंहिंजे हिसे जो जेल काटियो आहे। रब खां मुंहिंजी इहा ई दुआ आहे त बक़ाया मुंहिंजी ज़िंदगी तुंहिंजे नाम ते। असलम भाउ, मुंहिंजी बि इहा दुआ आहे त तुंहिंजी ख़ुशियुनि खे का नज़र न लॻी चरिया। अदा साईं अॼु त असां ॾाढा ख़ुशि आहियूं। सालनि खां पोइ त ख़ुशियूं आयूं आहिनि। खबरदार, गिरफ़्तारी लाइ तैयार थी।
मुझे भाग के गिरफ्तार न तो कर सकी। ना असलम ना, तू कुछ भी न कने। तोखे मुझे सिर जो कसम आहे। मुझो ॾोह कहिड़ो आहे इंस्पेक्टर साहब? मुंहिंजे थाणे जी हद वर्कशॉप मां 2 लाश हथ आया आहिनि। वर्कशॉप जे मालिक शहबाज जो चवणु आहे त उन्हनि जो कातिल तूं आहीं। मां हिननि खे ज़िंदा न छॾींदुसि। छॾे ॾे मूंखे अदा। न असलम न, चरियो थियो आहीं छा? हीअं सम्झ मुंहिंजी सज़ा अञा बाक़ी आहे। हलो इंस्पेक्टर साहब। भाव वापस न आयो न तो मशा बाल खान जो बच्चो बच्चो करे मारींदुसि। बच्चो बच्चो करे मारींदुसि। कॾहिं अहिड़ो भाव ॻोल्हंदो जो ही ॻोठ अमुन जो गारो पवंदो। जमील साहब, जमील साहब। या अल्लाह ख़ैर कया। वरी अलाए कंहिं ग़रीब मथां मुसीबत कर। साईं, मुझे भाउ खे पुलिस हींअर गिरफ़्तार कयो आहे। मुंहिंजे भाउ खे वरी पुलिस गिरफ़्तार करे वई आहे? छो? आखिर छा मसलो आहे? जमील साहब, मुंहिंजे भाउ क़त्ल कयो आहे। आसिफ, तूं क़त्ल जी सज़ा ॼाणी थो? वॾेरा साईं, तव्हां खां सवाइ ॿियो को चारो ई न आहे। महिरबानी करे मुंहिंजे भाउ खे आज़ादु करायो। तव्हांजे चाचे मुंहिंजे भाउ ते FIR कटराई आहे। मुंहिंजे भाउ कंहिं बेगुनाह खे न पर हिकु वॾे ॾोहारी खे क़त्ल कयो आहे, जंहिं ते अलाए केतिरा केस दाख़िल हुया। तूं पुलिस खे ज़िंदा या मुर्दा घुर्बल हो। मां ॼाणा थो तुंहिंजो भाउ पेशाना कातिल न आहे। मूं हिकु नज़र में ई तूं शरीफ़, हक़ परस्त ऐं ईमानदार आहे। तूं घबराए न। मां सिर्फ़ ॻोठ जो वॾेरो न पर मूं वकालत बि पढ़ी आहे। तूं यकीन रख त तुंहिंजो भाउ आज़ादु थी वेंदो। घबराए न आसिफ, अलाह भली कंदो। इंस्पेक्टर साहब, FIR तव्हां पंहिंजी ख़तमु कयो। मां पंहिंजे पीउ जे कातिल खे पाण सां गॾु वठी वञणु थी चाहियां। ऐं इंस्पेक्टर साहब ॻाल्हि ॿुध, मैडम खे टाइम ॾिनल आहे ऐं सोफी डोर ते। इहो तुंहिंजो ख़्वाबु कॾहिं कोन पूरो थींदो। इहो कीअं जमील साहब? सूबेदार साहब, अकबर खे बाइज़त बरी करे सरकार खां 20 लख वठी अकबर खे पहुचाइजो। वॾेरा साईं, कातिल खे इनाम न पर फांसी ॾिनी वेंदी आहे। लेकिन साहब, अकबर जंहिंखे मारियो आहे हुकूमत जे तरफ़ खां हुन ते 20 लख इनाम रखियल हुयो ऐं हुन मथां गोलीअ जो ऑर्डर बि हुयो। अकबर, तूं आज़ादु आहीं। अकबर, हाणे तूं आज़ादु आहीं। अचो।
इंस्पेक्टर हीअ ख़बर भले तव्हां वटां आज़ाद थी बि वञे पर मुंहिंजी हथनि खां ई नथो बची सघे। छॾे न न न मैडम न छॾे छॾ मैडम। सोनिया ही तुंहिंजो घर न थाणो आहे, तूं वञी सघी थी। अकबर हिते तूं पंहिंजी आख़िरी वसियत लिखाए पोइ वञजांइ, छो त मां तुंहिंजे पोयां ई अचां पई। बिस्मिल्लाह बादशाह बिस्मिल्लाह। वहाँ पे मौलवी पाण सां वती वेंदुसि। मुंहिंजा मालिक छा थी वियो आहे? न पैसा आहिनि न को मुर्गो हथ अचे थो। या अल्लाह अॼु का अहिड़ो मुर्गो हथ अचे जो बसि पैसा ई पैसा थी वञनि। पैसनि में खेॾंदी वतां। कंहिंजो इंतज़ार थी रहियो आहे जानी? पैसनि जो मुंहिंजो मतिलबु त तव्हांजो इंतज़ार थी रहियो आहे। सच्ची? बिल्कुलु सच्ची। जेतिरे ते पैसा मुंहिंजो मतिलबु आहे त तव्हांखे न ॾिसंदी आहियां त मूंखे आराम ई न ईंदो आहे। मूंखे सभु ख़बर आहे तूं कंहिंसां प्यार न रुगो पैसे सां प्यार कंदी आहे। तूं रुगो हिकिड़ो कमु कर, तूं जेतिरा पैसा चवंदी आहे ओतिरा पैसा तोखे मिली वेंदा। पैसे जे लाइ सभु कुझु करे सघिजे थो, तूं रुगो हुक्म कर। सम्झ त कम थी वियो, तूं रुगो 5 लाख तयारु करे रख। पर यादि करे छॾ, जबार खे धोखो ॾियणो मौत खे दावत ॾियणु बराबरि आहे। जबार तूं यकीन रख, रीमा बेईमानी जो कम भी ईमानदारी सां कंदी आहे। सरदार सरदार छो आहे दादा? सरदार अकबर वारनि खे आउं पनीअ ते ॾिसी आयो आहियां। छा? अचो वरिया मां अकबर वारनि खे ख़तम कयो। हलो सरदार।
तमां हुनजो खानदान तबाह करे छॾींदुसि। उफ अल्लाह, जॾहिं तूं अञा क़त्ल ऐं क़ब्रुनि जा ऐलान थो ॿुधां। अदा अकबर, जल्दी वञो। तुंहिंजे सिर घुरण वारी तुंहिंजी शादी जे इंतज़ार मूंखे हाणे ख़बर पई आहे त तूं असांजो ॾोहारी न आहीं। एक्चुअली मूंखे सुञाण में ग़लती थी वई। मूंखे हाणे यकीन थियो आहे त मां ग़लति हुयसि। इन जे लाइ मां तव्हांजी कसूरवार आहियां। इन जे लाइ मां तव्हां खां हथ ॿधी माफ़ी थी वठां। बंदि कर इहे वाॻूं वारा ॿोड़ा। मां तोखे चङी तरह सुञाणा थो। अकबर, ये लफ़्ज़ अचे तूं मूंखे न ॾोखाए। ॾिस, तुंहिंजे इन्हनि ई लफ़्ज़नि त मुंहिंजे दिलि जा दरवाज़ा खोले छॾिया आहिनि ऐं मूंखे न ॾोखाए अकबर। त पोइ ठीकु आहे, मुंहिंजो जवाबु न में आहे। त पोइ ठीकु आहे, ज़िंदा मां बि कोन रहंदसि। सोनिया, ही तूं छा थी चईं? जॾहिं मां त तोसां मज़ाक पियो कयां। मां त तोसां हद खां वधीक प्यारु कंदो आहियां। अकबर, छा वाक़ई तूं मूंसां मोहबत कंदो आहीं?
चरी चंद्र खां पुछें थी त तूं वाकई चमकी थो। सोनिया तूं जॾहिं बि मुंहिंजे साम्हूं ईंदी आहीं त मां ईअं महसूसु कंदो आहियां ॼण त सॼी काइनात मुंहिंजे दिलि में समिजी वई आहे। आतारिन भरी रात घायल मुझे दिल के रुगो तुम जीता मत दीवानी दीवानी मत दीवानी दीवानी मजबूर मुखे मां घर में कीअं गुज़ारियां काफ़र थिया मां उन वेल पियारा तोखे पल पे विसारियां मत दीवानी दीवानी मत दीवानी दीवानी इश्क कयो मजबूर मुखे मां घर में कीअं गुज़ारियां काफ़र थिया मां उन वेल पियारा तोखे पल पे विसारियां दर दिल जो खड़कायम आंधी खन घबरायम ओढ़ी रात करी चादर मां तो दे हली आयम सिक तुझी लगी जानम आंधी खन घबरायम ओढ़ी रात करी चादर मां तो दे हली आयम संसार सजो बस दिल जी ताकत आहे भली कोट हुजन यारा हूं कंडा थी दरिया पार कराए मत दीवानी दीवानी मत दीवानी दीवानी आ प्यार दुखो संसार सजो बस दिल जी ताकत आहे भली कोट हुजन यारा हूं कंडा थी दरिया पार कराए बस प्यार हुजे कायम आंधी खन घबरायम ओढ़ी रात करी चादर मां तो दे हली आयम सिक तुझी लगी जानम आंधी खन घबरायम ओढ़ी रात करी चादर मां तो दे हली आयम दीवानी दीवानी हिन जे त ॼमण जी तारीख़ बि केरु लिखी न सघियो एक मुंहिंजो भी खानदान आहे इन जी आखिरी तारीख़ आहे अहिड़ा खानदान
और पैदा करण सां न ठहंदा। बकवास बंद कर। ईअं खांदा न ठहंदा। उन्हनि खे दौलत जी दीवार ते वेहणो पवंदो आहे। दौलत 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 जी तारीख़ जी अव्हांखे ख़बर आहे। दौलत जी हवस वधी वञे, इंसान पंहिंजो ईमान ज़मीर एतिरे ताईं जो पंहिंजी ज़ाल विकिणी छॾींदा आहिनि। जेकॾहिं दौलत ख़ुशियूं खणी ईंदी आहे त हिक खां हिकु वधीक ग़म बि खणी ईंदी आहे। अगर दौलत जी ताक़त ॾिसण चाहे तो फूल दौलत त कानून भी बदलाए छॾिया, अदालत जा ऑर्डर भी बदलाए छॾी आहे। एतिरे ताईं जो दौलत तुंहिंजी वल्दियत भी बदलाए छॾी। ऐं हाणे सरकारी कागज़नि में न तुंहिंजो सिकंदर पी आहे ऐं न ई तूं हुनजो पुटु। इन करे त चवंदो आहियां वॾेरा शहबाज़ ख़ान, हर शख्स जी तारीख़ पढ़जे। हिन खानदान जो हिकु ख़ासि नौकर जेको नाजायज़ प्लाटनि ते कब्ज़ा कंदड़ वॾेरे शहबाज़ ऐं वॾेरे सिकंदर जे चवण ते गाॾियूं फुरंदड़ अॼु जेल मां आज़ाद थी आयो आहे। बकवास बंद कर। इहो छा थो बके? हिकु ॻाल्हि यादि रख सिकंदर साहब, दौलत सां सोन जी ऐनक ख़रीद करे सघी थो पर नज़र न। दौलत सां कीमती खां कीमती बिस्तरो ख़रीद करे सघी थो पर निंड न। दौलत सां तूं संगे मर जी कब्र ख़रीद करे सघी थो पर गुनाहनि जो छुटकारो न। अॼु त असां तव्हांजो ठाह पे करायो पर तूं त पागल जो पागल निकिते। ॻाल्हि कन खोले ॿुधो शहबाज़ खान ऐं सिकंदर खान। वर्कशाह ऐं हिन बंगले जो मालिक जेल खां ॿाहिरि निकिरी आयो आहे। ऐं पंहिंजी जायदाद जा कागज़ उनखे वापसि ॾियो छो त हिकु न हिकु ॾींहुं तव्हांखे बि मरणो आहे। चइबो त इहे बंगला ऐं मिल्कियत तुंहिंजे नसीब में न आहे। एतिरो यादि रखो सामो, इंसान केॾो बि वॾो छो न हुजे पर हुनजो सिर बुलंद रखियो आहे। या तकरीर खे ॿुधाए मां घणे ॿुधण जो आदी न आहियां या पंहिंजी पक पक ॿी जाइ ते वञी कर। अरे दा कुत्ता न बचे।
पहुतो भी सही जगह ते आहियां, पहुतो भी टाइम ते आहियां। न बंदो आहे न बंदे जी ज़ात आहे। मूंखे त को नज़र बि कोन थो अचे।